सुप्रीम कोर्ट पंजाब में खैबर पख्तूनख्वा में चूंडू मुलतवी करण खिलाफ ॿुधणी कंदे फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे, जेको सुभाणे ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस चयो आहे त चूंडुनि जी तारीख़ रुॻो अदालत ई अॻिते वधाए सघे थी। 1988 में बि अदालती हुकुम ते चूंडूं मुलतवी कई वयूं हुयूं। पंजाब ऐं KPK जूं चूंडूं मुलतवी करण वारी दरख़्वास्त ते जस्टिस अमीनुद्दीन ऐं जस्टिस जमाल खान मंदोखेल जे 5 रुकनी बेंच खां धार थियण खां पोइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराहीअ में जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते ॿधल 3 रुकनी बेंच PTI जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान ऐवान, इलेक्शन कमीशन जो वकील सजील सवाती ऐं इरफान कादिर, PTI जो वकील अली ज़फ़र, PP जो वकील फारूक H नाइक, दिफ़ा वारो सेक्रेटरी, इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी ऐं डिप्टी घरू सेक्रेटरी भी मौजूद हुआ। ॿुधणी जी शुरूआत ते फारूक H नाइक रोस्ट्रम ते आयो, जंहिं ते चीफ जस्टिस पुछाणो कयो त छा तव्हां बाइकॉट ख़त्म करे छॾियो आहे। फारूक H नाइक जवाब ॾिनो त मूं को बि बाइकॉट नाहे कयो। जस्टिस मुनीब अख्तर पुछाणो कयो त हिकु तरफ़ तव्हां कीअं बाइकॉट करे रहिया आहियो ऐं ॿिए तरफ़ ॿुधणी जो हिसो बणिजी रहिया आहियो। फारूक H नाइक जवाब ॾिनो त बेंच जे दायरे इख़्तियार ते तहफ़्फ़ुज़ात आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं तव्हां बाइकॉट करणु चाहियो था त अदालती कार्रवाईअ जो हिसो न बणिजो, जेकॾहिं बाइकॉट न कयो त लिखी ॾियो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त माज़ीअ में बि अदालती हुकुम ते इलेक्शन जी तारीख़ वधाई वई, हाणे बि अदालत ई तारीख़ अॻिते वधाए सघे थी। उन मौक़े ते अदालत ॿुधणी मुकमल कंदे फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे ॿुधायो वेंदो।